खैरपुर में फेरोज फकीर, गंबट में रशीद फकीर के नामजद कयो वियो। टाउन कमेटी बबरलो में अख्तर फकीर, कोटडिजी में बीबी, फकीराबाद में रुकन खान, बोसदार वडा में रजिया खान के नामजद कयो वियो। खैरपुर में जीडीए टाउन कमेटी चूंडको में मंजूर फकीर ऐं अहमदपुर में फरहाना के नामजद करे छडियो आहे। अपडेट कयूं पिया अवांखे। खैरपुर ऐं गंबत म्यूनिसिपल कमेटी समेत 8 टाउन कमेटियुनि में पीपी पारां 6 ऐं जेडीए तरफ़ां 2 ख्वाजा सिरा नामजद कया विया आहिनि। पीपल्स पार्टी तरफ़ां म्यूनिसिपल कमेटी खैरपुर में फेरोज फकीर, गंबट में रशीद फकीर के नामजद कयो वियो। टाउन कमेटी बबरलो में अख्तर फकीर, कोटडिजी में बीबी, फकीराबाद में रुकन खान, बोसदार वडा में रजिया खान के नामजद कयो वियो। जीडीए टाउन कमेटी चूंडको में मंजूर फकीर ऐं अहमदपुर में फरहाना के नामजद कयो वियो। हवा के ॿुधाई पिया खैरपुर ऐं गंबट म्यूनिसिपल कमेटी समेत 8 टाउन कमेटियुनि में पीपल्स पार्टी पारां 6 ऐं जीडीए तरफ़ां 2 ख्वाजा सिरा नामजद कया विया आहिनि। पीपल्स पार्टी तरफ़ां म्यूनिसिपल कमेटी खैरपुर में फेरोज फकीर, गंबट में रशीद फकीर के नामजद कयो वियो। टाउन कमेटी बबरलो में अख्तर फकीर, कोटडिजी में बीबी, फकीराबाद में रुकन खान, बोसदार वडा में रजिया खान के नामजद कयो वियो। जॾहिं त जीडीए टाउन कमेटी चूंडको में मंजूर फकीर ऐं अहमदपुर में फरहाना के नामजद करे छडियो आहे। टाउन कमेटी बबरलो में अख्तर फकीर, कोटडिजी में बेबी, फकीराबाद में रुकन खान, बोसदार वडा में रजिया खान के नामजद कयो वियो।